जो एक मसलो सरारी गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में जो थियो उन मुताबिक़ जो DO साहब जो लेटर कढियो इंक्वायरी जे लाइ उन में इंक्वायरी जो चेयरमैन एज ताज मोहम्मद डायरी हेड मास्टर गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल अमाला डायरी ऐं TO सेकेंडरी आहे रुखसाना कयूम शदादपुर जी आहे ऐं असांजो असिस्टेंट एजुकेशन ऑफिसर गुलाम शबीर ख़ासकेरी मुंहिंजा मेंबर आहिनि। असां अॼु आया आहियूं हिते इंक्वायरी जे सिलसिले में ऐं असां उहे जेकी शयूं आहिनि उनखे ॾिसूं पिया त असां स्टेटमेंट जेको आहे हेड मिस्ट्रेस खां वठूं था स्टाफ खां जेकी मैनुअल स्टाफ आहे उन सभिनी खां स्टेटमेंट वठंदासीं ऐं पोइ उनजी जामे हिकिड़ी जेको आहे रिपोर्ट तयारु करे आला ऑफिसरनि खे पहुचाईंदासीं। पोइ जेकी रिपोर्ट हूंदी साम्हूं अची वेंदी इंशाल्लाह जल्दी न सर इहो विकिरो करणु कंहिं बि लाइ कानून कोन्हे के त अहिड़ा विकिरो कजनि। जॾहिं त हेड मिस्ट्रेस जेकी स्टेट में हिन महिल ताईं जेको चवे पई त असां किताब न ॾिना हुआ पुराणा किताब असां कमरे खे सेट करण जे लाइ जेको आहे सो उन ॿियो काबाड़ उन में भॻल टुटल जेके डेस्क वग़ैरह असां उहे उन काबाड़ वारे खे चयो पर उहो ग़लती में जेको आहे सो किताब खणी वियो आहे। सर कोन असां पहिरीं हिते आया आहियूं हिन खां पोइ असां जेको आहे सो काबाड़ वारे सां जेको आहे सो हुन खां स्टेटमेंट वठंदासीं ऐं असां SHO सां मिलंदासीं जेको उन जेको आहे सो जेके शयूं उन वटि आहिनि किताब आहिनि या जेकी शयूं आहिनि उन सां असांखे मिलंदासीं ऐं उन खां पुछंदासीं। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे पर असां इन ई सिलसिले में इंक्वायरी करणु आया आहियूं त असां ज़ाहिर थाणे ते वेंदासीं छाकाणि उहे कटा जेके पिया आहिनि हिन वक़्तु जे ख़बर पई आहे त उहे थाणे ते पियल आहिनि। असां हींअर वेंदासीं SHO सां मुलाक़ात कंदासीं उहे जेके कटा जेके आहिनि उनखे ॾिसंदासीं ऐं उन्हनि जी जेको आहे असां पाण तस्वीर कढंदासीं मूवी ठाहींदासीं त आया किताब जेको आहे कहिड़ी पोज़ीशन में आहिनि। उन खां पोइ हिकिड़ी जामिया रिपोर्ट जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो इनशाला जल्द असां जेको आहे रिपोर्ट जेको आहे ॾींदासीं ऐं उहा रिपोर्ट तव्हां ते में ॾिसो इंक्वायरी में हिकिड़ो मैडम हेड आहे उन खां पोइ जेको हुनजो लोअर स्टाफ आहे ऐं उहे जेके 2 माण्हू या 3 माण्हू जेके हिते आहिनि असां उन्हनि खां स्टेटमेंट वठूं पिया त हिकिड़ो नालो शायदि मुबीन आहे ऐं हाजन शेख आहे त उन खां जेको आहे असां जेको स्टेटमेंट वठंदासीं ऐं उनखे सभिनी खे जेको आहे इंक्वायरी में शामिलु कयो आहे पोइ जेको आहे फाइनल जेकी रिपोर्ट ईंदी इंशाल्लाह ज़रूरु साबित थिए थो असांजा आला अख़्तियार जेके आहिनि असां रिपोर्ट खे ॾींदासीं ऐं उहे उनखे क़ानूनी क़दम जेको आहे उहे खणंदा जेकी असांखे रिपोर्ट ठाहिणी आहे जेको असांखे आला अख़्तियारनि जेको लेटर ॾिनो आहे इंक्वायरी टीम मुक़ररु कई अथई असां उन मुताबिक़ जेको आहे पंहिंजी रिपोर्ट ठाहींदासीं उहा रिपोर्ट ठाहे आला अख़्तियारनि ताईं पहुचाईंदासीं पोइ वधीक जेको एक्शन जेको आहे उहे खणंदा अख़्तियार उन वटि आहिनि। सभु शयूं असां इंक्वायरी में कयूं पिया ऐं मैडम खां इहा शइ हर शइ पुछूं पिया मूं तव्हां अर्ज़ु कयो त असां थाणे ते जॾहिं वेंदासीं असां जीअं तव्हां ॿुधायो पिया कटा बंदि आहिनि त असां उहा बि शइ वरी जेको आहे मैडम उतां थाणे तां वापसि वरी हूंदा हिते त जीअं उहा शइ हुन लाइ कानूनी कार्रवाई थींदी जेकॾहिं इहे शयूं अचनि थियूं इंक्वायरी में जॾहिं असां उहे शयूं सभु ॾिसंदासीं उहे साबितियूं मिलंदियूं त असां उहे शयूं में इंक्वायरी में लिखंदासीं ऐं उहा इंक्वायरी इंशाल्लाह आला ऑफिसरनि ताईं जेको आहे पहुचाईंदासीं ऐं उन ते एक्शन थींदो। गुलाम शबीर ख़ासकेरी असिस्टेंट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी सांगड़ इंक्वायरी कंडक्टर DO साहब जे हुकुम तहत असां हिते करण आया आहियूं गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल सरारी में जंहिंजो चेयरमैन मोहतरम साईं ताजमल डायरी साहब आहे। इंक्वायरी अंडर प्रोसेस आहे ऐं असां हींअर जेके स्टेटमेंट्स आहिनि टीचर्स खां बि वठूं पिया हेड खां बि वठूं पिया ऐं जेको मैनुअल स्टाफ आहे लोअर स्टाफ उन खां बि वठूं पिया पोइ असां हिकिड़ी इंक्वायरी रिपोर्ट कंपाइल कंदासीं इन्हनि सभिनी जे बयाननि खे मद्देनज़र रखी करे ऐं पंहिंजी जेके फैक्ट्स एंड फाइंडिंग्स जेके असांजा हूंदा उन्हनि खे बि असां मद्देनज़र रखी करे पंहिंजी हिकिड़ी रिपोर्ट कंपाइल कंदासीं जेका इंशाल्लाह जल्दी असां पंहिंजे आला अख़्तियारनि DO साहब डायरेक्टर साहब ऐं सेक्रेटरी साहब खे जेको आहे सो मोकिलींदासीं इंशाल्लाह ताला इंक्वायरी फेयर ऐं इम्पार्शियल थींदी इंशाल्लाह। इंक्वायरी में कंहिं बि क़िस्म जी जानिबदारी कान थींदी कंहिं बि क़िस्म जी तरफ़दारी कान थींदी पार्शियल इंक्वायरी न आहे ही इम्पार्शियल इंक्वायरी आहे ऐं इंशाल्लाह उहा इंक्वायरी रिपोर्ट जेके बि असांखे ग्राउंड रियलिटीज़ नज़र ईंदियूं जेके भी फैक्ट्स एंड फाइंडिंग्स असांखे नज़र ईंदियूं उहे असीं पंहिंजी रिपोर्ट में ॾींदासीं ज़ाहिर आहे डिसीशन उन जो जेको आहे सो असांजो आला अख़्तियार। अस्सलाम वालेकुम मां मिसिस सनम संजराणी सरारी स्कूल जी हेड मिस्ट्रेस तव्हां सभिनी सां मुखातिब आहियां त हींअर असां वटि इंक्वायरी हली रही आहे। बेशक असांजे स्कूल में इहो हिकिड़ो इशू थियो आहे जंहिंखे असां ॾाढी बारीकी सां ॾिसूं था इहे ॻाल्हियूं न थियणु घुरिजनि आहे हिकिड़ो अनलीगल हिकिड़ो प्रोसीजर असांजे स्कूल में थी वियो आहे। बहरहाल हींअर असां वटि सॼा ऑफिसर्स आया आहिनि ऐं असां इहा इंक्वायरी करे रहिया आहियूं उहे बि इंक्वायरी था कनि मुंहिंजी तरफ़ां जेको हिकिड़ो सॼो इन्वेस्टिगेशन जो हिकिड़ो हले वेठो थो सिस्टम पोइ इंशाल्लाह जेको बि सिस्टम थियो असां ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं इन्वेस्टिगेशन हले वेठी थी ऐं जीअं बि थियो त असां ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदासीं। बहरहाल को फर्नीचर न वियो आहे बाय मिस्टेक का अहिड़ी ॻाल्हि थी वई आहे मिसअंडरस्टैंडिंग में जेके असां जेके न इन्वेस्टिगेशन कई इहो मूंखे कोन हुई ख़बर
त उन में जेके न 2024 या मूंखे मीडिया जी हाईलाइट जेकी ख़बरूं थियूं आहिनि उन में असां इहो जेको ॾिठो आहे। बहरहाल हींअर इन्वेस्टिगेशन हले पई। इहो ग़लति हिकिड़ो इलाही ग़लति हिकिड़ो स्टेप कंहिं सहाफ़ीअ खयो आहे। मूंखे को डायरेक्टर साहब न ॾिनो, न डायरेक्टर साहब डायरेक्टर साहब जी का परमिशन कोन हुई, न कंहिं DOs जी हुई ऐं या न इंशाल्लाह जेको बि वरी इन्वेस्टिगेशन हले थी तव्हांखे ॿुधाईंदासीं, पर का बि डायरेक्टर साहब जी जेकी आहे न परमिशन। बसि हिकिड़ो छा आहे जो उहो त हिकिड़ो स्टोर रूम त आहे न, उन में किताब त साफ़ सभु बयान साफ़ किताब न उहो हिकिड़ो स्टोर रूम आहे जंहिंमें इलाही कबाड़ो उहो साफ़ अलाए पोता अलाए छा पोतो, इहा ॻाल्हि न आहे। उहा जेको स्टोर रूम हो उन में मींहं जे करे इलाही नांग जहिड़ा विछूं जरासीम हुआ जेकी ही ॻाल्हियूं, पर मां उन वक़्तु मौजूदु कोन्हसि। पर बहरहाल जेको बि थींदी इन्वेस्टिगेशन इंक्वायरी हले पई असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदासीं हुजनि। पर मूंखे ख़बर कोन्हे, मां हली वई हुयसि, मां तव्हांखे बार-बार थी चवां मां हली वई हुयसि, स्कूल में मौजूदु। मां पंहिंजे दिफ़ा में छा चवणु चाहींदो? मां पंहिंजे दिफ़ा में कुझु नथी चवणु चाहियां, मां इहो ई थी चवणु चाहियां त इन्वेस्टिगेशन हले वेठी थी, इंक्वायरी हले वेठी थी, पोइ जेको इंक्वायरी में थियो असां उहो ॾिसंदासीं। तव्हां